अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज तव्हांखे तफ़सील ॾींदासीं वारी जा पंध, एक बेहतरीन ड्रामो जंहिंजी स्टोरी तव्हांखे अञा ताईं ख़बर न आहे। हिकु न्यू ड्रामो आहे वारी जा पंध, ऐं इन जी वॾी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। यकीनन तव्हां बि सोचे रहिया हूंदव वरी इहो कहिड़ो ड्रामो आहे वारी जा पंध, इहो कॾहिं हलंदो, कंहिंजो ड्रामो आहे, कहिड़ी तारीख़ ते हलंदो, कहिड़ी चैनल जो ड्रामो आहे। दोस्तों यकीनन तव्हांजो इहो वहम ख़तमु करण वारो आहियां मां इन वीडियो में। इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो। उन खां पहिरियां नंढिड़ो अर्ज़ु आहे त हिनखे लाइक करे छॾियो, सब्सक्राइब करे छॾियो, थी सघे दोस्तों हिनखे शेयर बि करे छॾियो, ऐं दोस्तनि ताईं 5 दोस्तनि ताईं हिकु हिकु वीडियो जो लिंक पहुचायो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों वारी जा पंध हिकु बहितरीनु ड्रामो आहे केटीएन वारनि जो, काफ़ी अरसे खां वठी तयारु पियो आहे, लेकिन उन खे हलायो नथो वञे। उन में सुठा सुठा अदाकार आहिनि, ऐं सिर्फ़ु वजह कहिड़ी आहे, छा वजह आहे जंहिंजे करे नथो हलायो वञे। कुझु अर्सो पहिरियों उन जूं काफ़ी अपडेटूं आयूं, असां शेयर बि तव्हां सां कयूं हुयूंसीं। थी सघे थो तव्हांखे यादि लही वियो हुजे, थी सघे थो तव्हां नवां सब्सक्राइबर आहियो, पुराणनि खे ख़बर ज़रूरु हूंदी। इहो आहे केटीएन वारनि जो प्रोजेक्ट दोस्तों, लेकिन तयारु पियो आहे। बहरहाल जॾहिं हाणे हू हलाइनि, लेकिन तव्हांखे असां अपडेट इन लाइ ॾिनीसीं तव्हांखे इन वारी जा पंध ड्रामे जी ख़बर हुजणु खपे। बाद में दोस्तों जॾहिं बि ईंदो तव्हांखे ख़बर हूंदी त वाक़ई इहो नालो असां ॿुधो होसीं, ऐं तव्हांखे इन शइ जी टेंशन न थींदी त हीउ कहिड़ो ड्रामो आहे। लाइक कंदा, शेयर कंदा, ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा उदासी टीवी।